10 साल अॻु सेटेलाइट चैनल जे तूफ़ान जॾहिं अवाम खे हिक ई ऑप्शन खां आजो कयो त ॿियनि ॿोलियुनि सां गॾु पंहिंजी सिंधी ॿोलीअ जा बि केतिरा ई चैनल खुली पिया। हीणनि खे उत्साह मिलियो, ॼण गूंगे खे आवाज़ मिलियो। वक़्तु गुज़रंदो रहियो, नतीजो वक़्तु हिन गर्मी, सर्दी, मींहुं, तूफ़ान, ख़ौफ़, वहशत खे गिहलींदो रहियो। कारोबारियुनि तोड़े मौक़े जे मुतलाशियुनि जा कार वहिंवार बि अॻिते ॿीणा टीणा, पर हिकिड़ो पासो, ॿियो पासो वक़्त जी अहम ज़रूरत। सेटेलाइट ऐं ग्लोबल विलेज जी दुनिया, आवाज़ जूं लहरूं पल में हज़ारे कोह ताईं पहुचनि, हिकिड़ी अखि सां। पर केरु पहुचाए नाहक जी आह, बेपहुच जी दाह? केरु पहुचाए हा उन सॾ खे जंहिंखे हॾ नाहिनि, हीणनि जे आवाज़ खे, ज़िंदगीअ जे राज़ खे, जेकी तो कयूं उन वेसा घात खे। माए.tv पहुचाईंदो, मोड़ जे मोड़े सघीं।